पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के मरकज़ी अगवान ऐं अॻूणे विफ़ाक़ी सेक्रेटरी गुल मोहम्मद रिंद चयो आहे त इमरान ख़ान खे ईंदड़ इलेक्शन में विढ़ण जी इजाज़त ॾिनी वञे, जेको संदसि आइनी हक़ आहे। हू पाकिस्तान जे किरोड़े अवाम जे दिलनि जी धड़कन आहे। हू हमदर्द लाइब्रेरी सकरनि ते मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त असीं इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी पिणु सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं खेसि तुर्त आज़ादु करण जी घुर कयूं था। हिन चयो त खेसि गिरफ़्तार कराईंदड़ इमरान ख़ान जी मक़बूलियत मां ख़ौफ़ज़दा आहिनि, पर असीं खेनि ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान जो अवाम अॼु बि इमरान ख़ान सां गॾु आहे। अवां भली केॾियूं बि सख़्तियूं कयो, पर ख़ान साहब जी मोहबत अवाम जे दिलनि मां नथा कढी सघो। हिन आला इख़्तियारनि खां घुर कई त हू जेल अंदरि इमरान ख़ान सां वर्ताव खे बहितर बनाइनि, छाकाणि जो हू साबिक़ वज़ीर आज़म रही चुको आहे। उन जा बि के उसूल हूंदा आहिनि। गुल मोहम्मद रिंद इहो बि चयो त असांजो मरण जीअण इमरान ख़ान सां गॾु आहे। ईंदड़ इलेक्शन में बि जीअं ख़ान साहब हुकुम कंदा, इलेक्शन में भरपूर हिस्सो वठंदासीं ऐं असांखे पक आहे त जेकॾहिं फेयर ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग ज़रिए इलेक्शन कराई वई त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पूरे मुल्क में सोभारी थींदी ऐं हिकु ॾींहुं वरी इमरान ख़ान पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो।